हाँ साईं, मुझा प्रोग्राम रात तन्हाई अवांजो यादूं साण करे आऊं अवांजो मेज़बान कंपियर तन्हा यूसुफ जना। अजोके नावाज जे खूबसूरत पंद में असां सां जुड़ी चुको नवाबाद जे महबूब पटन ता महबूब दोस्त साजिद अली महर जो ही खूबसूरत महबूब जे कजला तिन अखिन जड़ो नज़म असां ताईं पहुतो आहे। अवां सभिनी साणे वासिन सां वंड कंदासीं। प्री तुंहिंजे शहर जूं हवाऊं वणनि थियूं, प्री तुंहिंजे शहर जूं हवाऊं वणनि थियूं, कुंवारनि अखियुनि जूं निगाहूं वणनि थियूं। अखियुनि जे क़ैद जो मज़ो ई अलॻि आहे, अखियुनि जे क़ैद जो मज़ो ई अलॻि आहे। असांखे तव्हांजो मुस्कुराइणु वणे थो। मासूम सजण सोन सारो बदन आहे तुंहिंजो, मासूम सजण सोन सारो बदन आहे तुंहिंजो। पर वाराकनि में वेढियल तुंहिंजो साजिद खे बाहूं वणनि थियूं। प्री तुंहिंजे शहर जूं हवाऊं वणनि थियूं। मिठा महबूब माण्हू तुंहिंजो वक़्तु कीअं पियो गुज़रे, महर खे तुंहिंजो ॾिसण ऐं अखियूं वणनि थियूं। प्री तुंहिंजे शहर जूं हवाऊं वणनि थियूं, प्री तुंहिंजे शहर जूं हवाऊं वणनि थियूं।